पन छोड़नो अर्ज कंदो या अल्लाह आदम अलैहिस्सलाम के पन दिनो ही न है पर आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में मोहम्मद जो नूर हो मां पन दिनो त मोहम्मद जो नूर फेरनो है। अल्लाह फरमाए त अंजीर जन्नत मो नथो कढाए जन्नत मो नथो कढाए पर ऐलान तो कया तवती ने सुभान अल्लाह कसम उन अंजीर जो जे मुझे मोहम्मद जे नूर के ढक्यो है ताज़ीम जिसने की है मोहम्मद के नाम की अल्लाह उन पर दोज़ख के आतिश हराम की। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन रहबर हुसैन। चाहे मुस्तफा करीम जे नाले जी ताज़ीम कई आवाज मत होते जेतरा आशात मत खड़ी सुभान अल्लाह जे इज्जत कई महज नाले मुस्तफा जी खुदा उनका जहन्नम हराम करे अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करने वालो मुस्तफा जी मोहब्बत रखने वालो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला समझे प्यार करने वालो हज़रत अंजीर जो खुदा कसम खयो हुजूर जे नूर के ढक्यो वज़ैतून मां के जैतून जो कसम छाजे करे जो मुस्तफा जैतून जो तेल इस्तेमाल कंदा है पान खाइंदा भी हा ए पंजे जुल्फन के भी हणंदा है। अल्लाह फरमाए उन जैतून जो कसम जेको मुझे मोहम्मद के प्यारो लगंदो है। तूर सीना तूर सीना जबल जो कसम अल्लाह छाजे करे मुस्तफा मेरा जजीरात दे बरका तू नफल पढ़ो गला हुजूर मेरा जजीरात इन तूर सीना जबल ते बरकातू नफिल पढ़ा हालांकि तूर सीना वने फजीलत वालो जबल ला जिते मूसा कलीमुल्लाह सा अल्लाह कलाम कयो पर रब तो चए सही मां कलाम कयो मूसा अलैहि सलाम सा माइते मूसा अलैहि सलाम के पंजी तजल्ली जाती न सिफाती जो दीदार करायो कर मूसा साइका है या वने फजीलत वाली जगह पर मुस्तफा कदम रखया है न अन्या वधिक फजीलत वाली सुभान अल्लाह वाज़ल बलद लमी इन अमन वाले शहर जो कसम वलसिल इन्नल इंसान लफी खुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। मुके कसम उन ज़माने जो जे में मोहम्मद तशरीफ थी आयो लाठा वो ज़मानो भी ज़मानो हो खैरुल कुरून करनी नबी फरमाया तो मुझो ज़मानो सबरी ज़मान का भलो मुझो खैरुल कुरून करनी मुझो ज़मानो भलो है करनी मुझे सहाबन वारो लाठा काफ मा मुराद सिद्दीक रे मा मुराद उमर नून मा मुराद उस्मानी गनी रे मा मुराद अलीजुल मुर्तजा ये मा मुराद अलीजुल मुर्तजा फरमाए मुझो ज़मानो भलो अबू बकर जो ज़मानो भलो उमर जो ज़मानो भलो उस्मान जो ज़मानो भलो अली जो ज़मानो भलो। अल्लाह फरमाता तो उन ज़माने जो कसम जे ज़माने में मुझो सोहणो नबी तशरीफ वठी आयो दादा दादा दुकर मां सुकर थी सुभान अल्लाह मिस्कीनी मां आसूदगी थी वई हां
गैराबाद में आबादी थी वही हुजूर जा कदम मुबारक मक्कतुल मुकर्रम में लगा वो मक्को वडे फजीलत वारो थियो ए गलन में गुजर थिया वे गलियों फजीलत वारियों थी वयूं वरी जबल ते मुंजा साईं आया गार में आया वो गारे यार वारो जहा गारे यार वारो जबल वो गारे हिरा वारो जबल वो भी वडे फजीलत वारो थियो जो मुझे नबी उते नफल पढ़ा गारे सोर वारो जबल वो भी वडे फजीलत वारो थियो जो मुस्तफा अबू बकर सा सिद्दीक सा गड उन गार जे अंदर रहा अल्लाह अल्लाह जे जबल अरफात भी फजीलत वारो हो तो हुजूर उनते भी कदम रखया हा मिन्ना मुजल्फो भी फजीलत वारो अज लडताई है उते भी रसूल जा कदम लगा हा ए जबल उहद जिथे मुस्तफा करीम कदम रखया हा जबल हिली रहो हो सरकार फरमात उस या उहद फकन्नमा नबियुन व सिद्दीकुन व शहीदान ओ जबल जाए पहली वठ साबित रह तो जे मथा एकड़ो नबी बीठो आ वो सिद्दीक बीठो आ वो उमर उस्मान शहीद बीठा है सुभान अल्लाह बेशक यो उहद जबल हुजूर फरमाइंदा मां मोहम्मद सा प्यार था सुभान अल्लाह ना जान जो जंगे उहद में जने सैयदना सैयद शुहदा हजरत हमजा रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर जो चाचो सुभान अल्लाह जने उनजी शहादत थी एडी दर्दनाक शहादत थी जी ज़बान कासर शहीद थियो संदस जा हथ ज़ालिमन कपिया संदन जा लब मुबारक ज़ालिमन कटिया संदन जो अखियूं मुबारक ज़ालिमन कढियूं कन्न मुबारक ज़ालिमन वढिया उन जे सीने के चाक कयूं अंदरों चेरो कठी करे वात सां चबाड़े हज़रत सैयदना अमीर हमजा जे सीने ते उछलायूं मदीने जो ताजदार जने पंहिंजे चाचे हमजा जे उन जे मथां आया तो पाण एतिरो रुना ऐं जलाल में चे खे फरमायो आहे तो मुझे चाचे हमजे जो बुलंद करे मौलाए कायनात अली अल मुर्तजा तलवार हाथ में खइया मौला इजाजत मिले रब फरमायो जिब्रील मुझे महबूब के वनी पैगाम दे मुस्तफा तो जो शान नाहे कलाद कर सुभान अल्लाह बेशक राजा सुभान अल्लाह को जेडी मल सिलसिलो थियो जनाज़े नमाज अचो हजरत हमजा साण जी भेड़ हुजूर जी पुफी कफन जे ला कपड़ा खणी आई ब पान फरमात अम्मा पुफी जी आका औरतें नाच जाए मता हमजा जे लाश ते नजर पवेस तो हां फाटी पईस भेड़न के पंजा भाईर प्यारा अल्लाह अल्लाह चवे थी किबला मां रोण लाया माता कफन खणी आई बल्लटा है हुजूर फरमाए ता अम्मा ब कपड़ा खणी आई मुजो मुसहब बिन उमर वो सहाबी सगोरो भे इन जगह ते वफात करे हो ए मुजो प्यारो सहाबी हो जे माल मिलकत धन दौलत औलाद हर शय मां मोहम्मद ते कुर्बान करी सजी जिंदगी हिकड़े लटे में रहो उनके भी पढ़ाण ओ अम्मा चयो तो महबूबा वडो कपड़ो हमजा के जो नंढो कपड़ो मुसब के जो फरमायो अम्मा इनी न थी कोणा विझंदा से जे जो जेड़ो कपड़ो जेके आयो जने कोणा वेदो हुजूर जे दिल जो इरादो कोणा वेदो वडो कपड़ो मुसब साईं के नंढो कपड़ो अमीर हमजे साईं पाण संतन जो जनाजो नमाज पढ़ाए ए दफन करे सईद शहीद शुहदा जो लक़ब ॾिनो पाण फरमायो त खड़ो अमीर हमजा साईं जे पाक जिस्म तर के सही काने फरमायो त जन्नतुल बकिया जेडी मन खैण लगान जे मदीने शरीफ विया हो
उहन खे गाल दिल सां था कंदी जेके न वया हो अल्लाह कदो उहे भी विंदो ॾाढिया 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 हिय भी चवां थो त तव्हां अॻ में हुजो मां तव्हांजी नौकरी ॾींदो थेलो कई पोइ तव्हां मदीने में हला आशको हुजूर जे मोहब्बत रखण वारो अमीर हमदा साईं जे लाश मुबारक खे हिय खणी मदीने रवानो थिया जबल भी हलण अॼु बि तव्हां ईंदो त जबल हलण लॻो सरकार फरमाए सहाबो हजरत अमीर हमजा के इते दफन कयो क़िबला छो फरमायो यो जबल कढ लगी पयो जिए जन्नतुल बकिया में अमीर हमजा के पहुचाईंदो त यो जबल सजे मदीने के लतारे छडींदो अजब हजरत अमीर हमजा साईं जी पाक मज़ार मुबारक मुसाब बिन उमेर साईं जी बिन सहाबन साईं जी उबैदुल्लाह बिन जुबैर साईं ए बिन असहाबन सगोरन जो मज़ारू जबल उहद जे पाड़ में आहिन पर खुदा तहां के मदीनो पाक नसीब करे ॾाढा चो आमीन खुली चो आमीन कदे भी नसीब सही न रात जो 12 बजे या 1 बजे अमीर हमजा साईं जे मज़ार जे ज़ियारत करण वींदे न खुदा जो कसम कतमन खवनी बीहंदे मु वींदो हां हमेशा ज़ियारत ला वींदो हां का रात न गुसंदिया का गुसंदी या न त जेतरा दी मदीने वींदो हां रात जो 1 बजे 2 बजे साईं जे बाजार ते हाज़िरी वींदो हां जॾहिं तव्हां कदमन में बीहंदो न खुदा जो कसम तव्हां के एड़ी हजरत हमजा जे मज़ार मां खुशबू ईंदी जो तव्हां जो सीनो बाग बहार थी वेंदो सुभान अल्लाह ऐं असां जा हादी रहनुमा महबूब मुर्शिद करीम ॾाढा 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 सुभान अल्लाह फरमाईंदा आहिनि कि रसूलुल्लाह में कम पवई न अमीर हमजा साईं जो वसीलो वठो अमीर हमजा साईं जी मेड़ विझेस या अमीर हमजा साईं जे बाज़ार ते वञी अर्ज़ करेस सिफारिश थी वञे कम थी वञे दरगाह शरीफ ते हिकिड़ो मुल्ला आयो नालो न दरगाह ते आयो पंहिंजा पुट भी वठी आयो साईं सां अचे मिलियो साईं के चई सही अर्ज़ खणी आओ याद जे मथां बीठो डॉक्टर वॾो डॉक्टर अखियुनि जो डॉक्टर लाड़काणे आहे तबलीग जमात जो हाणे भी साईं भी आयो साईं के चई सही अर्ज़ खणी आयो आया मां उम्रे ते वयो हुस साईं के वेठा ॿुधनस उम्रे ते वयो हुस मां रोज़े रसूल ते अर्ज़ कयो हरम में वेही करे त मुंहिंजो उम्रो क़बूल थियो लाए न ये कंदी मां सुमी पे निंड अची वई ॾिठुम त तव्हां रोज़े मां निकिता था अचो साईं के बचे तव्हां रोज़े मां निकिता था अचो मां अर्ज़ कयो त क़िबला महिरबानी फरमायो असांजो हज उम्रो क़बूल थियो न साईं तव्हां सी अंदर वियो साईं के बचे तव्हां सी अंदर वियो वरी मोटी आ छा क़बूल थियो वरी ॿिए जे नाले थियो वरी वियो वरी मोटियो क़बूल थियो टे जे नाले थियो साईं वया थी तव्हां सी वियो वरी मोटी न आयो ॿुधजो साईं फरमाइस त भला काथे मदीने पाक में रुने जैसे न